वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जे हिन हिस्से में भी मिनी बजट ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। वफ़ाक़ी सरकार जे तरफ़ां अॼु क़ौमी असैम्बली में जेका मिनी बजट पेश कई वई आहे उहा आम माण्हुनि जी ज़िंदगी ते वॾे पैमाने ते असरअंदाज़ थींदी। ख़ासि तौर ते कुझु शयूं जेकॾहिं आउं तव्हां सां शेयर करे सघां त ॿुधायो वञे पियो त हीअ जेका बजट आहे इन में टैक्स जी जेका शरह आहे उहा 17 मां वधाए 18% कई वेंदी, जंहिंसां मुल्क अंदरि महांगाई जो हिकिड़ो नओं तूफ़ान अची रहियो आहे। ख़ासि तौर ते खाजरू तेल, बिस्किट, आम जेके शयूं आहिनि इस्तेमालु वारियूं उहे महांगियूं थींदियूं। एतिरे ताईं जो ॿारनि जा रांदीका, चॉकलेट, टॉफ़ियूं, औरतुनि लाइ मेकअप जो सामान, शैम्पू, क्रीम, लोशन, साबुण ऐं जेका ॾंदनि लाइ इस्तेमालु थींदड़ टूथपेस्ट आहे उहा उन ते पिणु सेल्स टैक्स लागू कयो वेंदो। अहिड़ी रीति जेको तव्हांजो तेल आहे, पेट्रोल ऐं डीज़ल, उन जी क़ीमतुनि में 32 रुपया इज़ाफ़ो इम्कानी आहे, जॾहिं त लाइट डीज़ल समेत घासलेट ते पिणु 28 रुपयनि खां वधीक इज़ाफ़े जा इम्कान आहिनि। मजमूई तौर ते ही जॾहिं टैक्सिस लागू थींदा त आम माण्हुनि जी ज़िंदगी आज़ादु थी वेंदी। नाले सां मूंसां ॻाल्हि ॿोल जे लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नाले वारो सहाफ़ी आजिज़ जमाली साहबु। जमाली साहबु, तव्हां मास्टर्स में मौजूदु आहियो, आम माण्हुनि सां तव्हांजी लह विचड़ आहे। ही वफ़ाक़ी सरकार भेरे भेरे सां जेको महांगाई पैदा करे पई पेट्रोल जी क़ीमतुनि जे नाले में, या ही जेके हाणे सेल्स टैक्स में इज़ाफ़ो कयो वञे पियो, उन ते आम माण्हू केतिरी हद ताईं मुतासिर थिए थो ऐं आम माण्हुनि जो रिएक्शन कहिड़ो आहे इन वारे सां? जमाली साहब ॾिसो, मुल्क में हिन में त को शक न आहे त मुल्क में इंतिहाई वॾो मुआशी बहरान आहे। इक़्तिसादी मुआशी तौर ते पाकिस्तान इंतिहाई कमज़ोर आहे हिन वक़्तु। हिकिड़े तरफ़ जॾहिं IMF सां हिननि जूं ॻाल्हियूं हलियूं पे त उन वक़्तु इहे इशारा मिलिया पे त मुख़्तलिफ़ शयुनि जा अघु वधंदा, छो जो काफ़ी सारा मुतालबा IMF जा आहिनि। IMF जेकॾहिं हिननि खे किस्त नथी ॾिए त हीअ वॾे इन खां बि वॾे बहरान जो शिकार थींदा। त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हीअ जेका अॼु मिनी बजट पेश थी आहे उन ई IMF जे मुतालबनि जे पस मंज़र में उनखे ॾिसणु घुरिजे। पर इहो तव्हांजो सुवालु पंहिंजी जॻह ते अटल हक़ीक़त आहे त अवाम जे लाइ हिकु वॾो मसइलो थींदो। महांगाई जो तूफ़ान अॻे ई मौजूदु आहे मुल्क में। ख़ासि तौर ते जेको ग़रीब माण्हू आहे या मुलाज़िम पेशा माण्हू आहे उहो अॻे ई मुआशी बहरान जे वर चढ़ियल आहे। उहो अॻे ई पंहिंजे ज़िंदगीअ जो जेको गुज़रान आहे उन लाइ परेशान आहे। वेतर जेकॾहिं महांगाई वधे थी त माना माण्हू अञा वधीक मसइले में थींदा। पेट्रोल जो अघु रोज़ रोज़ वधे थो। पेट्रोल जे अघु जे करे हूअं ई हर शइ सभिनी शयुनि जा अघु वधनि था, पर हीअ त बाक़ाइदा टैक्स लॻाए अॼु मिनी बजट पेश करे 17% मां 18% सेल्स टैक्स कयो वियो आहे। ऐं उनमें इहो आहे त पैकिंग थियल हर शइ ते टैक्स हूंदो। माना इहो हाणे हींअर अॼु जे दौर में हर शइ पैक थियल हूंदी आहे, पैकेट में ई हूंदी आहे। चाहे खीर हुजे उहो बि पैकेट में आहे, चांहि हुजे उहो बि पैकेट में आहे, पती हुजे उहो बि पैकेट में आहे। जेकॾहिं खंड हर शइ सूरत में आहे, खंड खां वठी अटे ताईं, अटे खां वठी जेके कॉस्मेटिक्स जूं शयूं आहिनि, जेको साबुण आहे, जेको सर्फ आहे, सभु पैकिंग में थो अचे। उहा कहिड़ी शइ आहे जेका अॼु पैकिंग में न आहे? माना इन जो मतिलबु इहो थियो त 90% जेके इस्तेमाल जूं शयूं उन्हनि सभिनी ते टैक्स वधीक वधो आहे ऐं महांगाई जो हिकिड़ो नओं तूफ़ान इहे टैक्स लॻण जे करे शुरू थींदो। आजिज़ साहब, आम माण्हू जेको असांजो आहे अॼु बि उनजी जेका मुआशी सघ आहे या चऊं पाण त मंथली इनकम आहे, आम जेको असांजो पोरियत तबिके जो माण्हू आहे जंहिंजी अक्सरियत आहे असांजे मुल्क में, उहो भले मज़दूर हुजे, हारी हुजे, फैक्ट्री में मुलाज़िम हुजे, कंहिं ऑफिस में नंढे पैमाने जो एम्प्लॉई हुजे, ख़ानगी या निजी, उनजी 15-20 खां 30 हज़ार जी माहवार जेका स्ट्रेंथ आहे उनजी इनकम जी, इन 15-20-30 हज़ार वारे माण्हू जो कीअं सर्वाइवल थिए हिन अहिड़ी सूरत हाल में जंहिंमें भेरे भेरे सां सरकार तेल जा अघु वधाए पई, या ही जेको मिनी बजट पेश कई वई आहे, टैक्स वधायो वियो आहे। आम माण्हू पहिरियां ॾुखियाई में आहे, ॿिनि वेलनि जो अभरो सभरो गभो अरेंज न पियो करे सघे पंहिंजे घर भातियुनि लाइ, ॾाढी तकलीफ़ में ईंदो आम माण्हू। साईं बिल्कुलु, तमामु वॾी तकलीफ़ में ईंदो आम माण्हू। आम माण्हूअ जे लाइ एॾी मुश्किल सूरत हाल आहे जो तव्हां जेका 20-25 हज़ार जी ॻाल्हि था कयो न, जेकॾहिं शहरनि जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ो मिडिल क्लास जो माण्हू एतिरा पैसा सिर्फ़ु घर जे किराए में अदा कंदो आहे। जेकॾहिं 20-25 हज़ार पघार आहे। वॾी महिरबानी आजिज़ जमाली साहब। तव्हां आजिज़ जमाली साहब सां व्यूअर्स असांजो राब्तो कटिजी वियो। टेलीफोन लाइन जे थ्रू असांजो हुन सां राब्तो हुयो। मजमूई तौर ते हीअ जेको ॻाल्हि ॿोल हुई जमाली साहब सां बि उहा इहा हुई त महांगाई खां पोइ वारी जेका सूरत हाल आहे आम माण्हू खे उहा केतिरो इफेक्ट कंदी। तोड़े जो जमाली साहब जो इहो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार
IMF जे आॾो मजबूर आहे ऐं IMF जो जेको फरमाइशी प्रोग्राम आहे उनजे करे सरकार खे चाहींदे या न चाहींदे बि ही जेके टैक्सिस आहिनि उनमें इज़ाफ़ो करिणो पवे थो, तेल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करिणो पवे थो। इहो बि सच आहे व्यूअर्स त असांजो मुल्क शदीद तरीन मुआशी बहरान जो शिकार आहे। पर छा ही जेका महांगाई जो बार बार वारी महांगाई जो तूफ़ान आम माण्हुनि जे मथां मुसलत कयो वञे पियो, आम माण्हू जी, पोइ तबिके जे माण्हू जी, रेड़े वारे जी, होटल जे मज़दूर जी, कैबिन वारे जी, या कंहिं ऑफिस में पटे वाली या चौकीदारी कंदड़, फैक्ट्री में नौकरी कंदड़ माण्हू जी, या ॿनियुनि में हर हलाईंदड़ माण्हू जी छा इहा मुआशी कैपेसिटी आहे त हू हिन तूफ़ान में सर्वाइव करे सघे, पंहिंजे वजूद खे बरक़रार रखी सघे, या पंहिंजी औलाद या अहल खाना जो ख़्यालु रखी सघे, उनजो जाइज़ ख़्वाहिशूं पूरियूं करे सघे, या उनजो जेके खाद खुराक जूं ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं करे सघजनि, उनखे सिहत जूं सहूलियतूं ॾेई सघजनि, उनखे तालीम वारी जेका बुनियादी सहूलियत आहे उहा ॾेई सघिजे। इंतिहाई ॾुखी सूरत हाल आहे। महांगाई अॻ में असांजे मुआशिरे जो वॾे में वॾो इशू रहियो आहे। महांगाई सां गॾु करप्शन बदइनवानी, आम माण्हू जी इंसाफ़ ताईं पहुच न आहे। ही जेका सूरत हाल आहे अॼोकी डेट में इहा वधीक परेशान करे पई आम माण्हुनि खे। वफ़ाक़ी सरकार जे तरफ़ां तोड़े जो अॼु नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार जे तरफ़ां क़ौमी असैम्बली में जेका तक़रीर कई वई आहे उन में उन चयो आहे त हुकूमत खे महांगाई जो वधीक महांगाई जो अहसासु आहे ऐं हू कोशिशि करनि पिया त ग़रीब माण्हुनि ते घटि खां घटि बार पवे। इसाक डार अॼोकी क़ौमी असैम्बली वारी तक़रीर में इहा दावा पिणु कई आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़े में 40 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो कयो वेंदो ऐं 5 साल पुराणनि ट्रैक्टरनि जी दरामद जी पिणु इजाज़त ॾिनी वई आहे, जॾहिं त जेको उगाड़नि जो हदफ़ हींअर वधायो वियो आहे, या उगाड़नि जो हदफ़ 170 अरब मौजूदु आहे ऐं गुज़िरियल टारगेट पूरो कयो वेंदो। यानी ही जेके अॼु वफ़ाक़ी सरकार टैक्स लागू कया आहिनि उहे ऐं प्लस जेको ऑलरेडी हुयो टैक्स लागू, उहो जेको हदफ़ आहे उहो मुकमल थींदो। मजमूई तौर ते नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुख़्तलिफ़ शयूं अॼोकी स्पीच में रखियूं आहिनि जंहिं मां हू महसूसु थिए पियो त वफ़ाक़ी सरकार आम माण्हुनि ते एॾो वॾो वज़न न पई विझणु चाहे। पर सच इहो आहे त इहे जेको 170 अरब रुपयनि जा टैक्स लागू कया विया आहिनि उन्हनि जो बहरहाल इफेक्ट आम माण्हू ते ईंदो ऐं आम माण्हुनि जी ज़िंदगी ते ईंदो। व्यूअर्स, वक़्त पे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ पाण प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखंदासीं।